मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो खपे थो नज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो ओ मदीने वञण जी इजाजत न आई। दुआऊं घुरम में पर इजाबत न आई। ओ मदीने वञण जी इजाजत न आई। दुआऊं घुरम में पर इजाबत न आई। दुआऊं घुरम में पर इजाबत न आई। वयो वक्त गुज़री 70 साल सारो। वयो वक्त गुज़री 70 साल सारो। मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो। मौलाना जी मूं वटि हिकिड़ी तकरीर आहे। पोइ चई त मां नवाब शाह ॾे वयुसि। जॾहिं मौलवी थी फारिग थियुसि पोइ चई त मां नवाब शाह वयुसि तिब सिखण। हे मुआज़ मोहम्मद मुआज़ थाधल ॿुधी अथव इहा नवाब शाह जी। इन्हनि जो वॾो हकीम हुयो। चई उन वटि तिब सिखण जे लाइ वयुसि। इहो पाण तकरीर कई अथई उन मौलाना। उहा तकरीर मूं वटि महफ़ूज़ आहे मौलाना चांडे साहब जी। चई त पोइ उते वयुसि। सियारो हुजे ॾाढो सर्दी देरि सां सिजल थी वञे पहुतुमि। उन पुछियो त बा ॾे हवालु। चयोमांसि तिब सिखण आयो आहियां। पोइ चई त बा मां वटि तिब सिखण कोन्हे का ॿिए हंधि किथे वञे मां वटि न आहे। इहो मसइलो न आहे। हुन ॾिनो जवाबु भला मां चयोमांसि मां राति रहंदुसि। चई हिते को मुसाफ़िर खानो आहे छा? ॿिए हंधि वञी किथे रहो बा हिते किथे हिते माण्हू। अरे बाबा सीअ में सर्दीअ में काॾे वञा। इहो मौलाना तकरीर में थो इहा ॻाल्हि करे। चई बहरहाल मूंखे जेके वस करणा हुन मुंहिंजी ॻाल्हि न मञी। चयो बाबा ॿिए हंधि वञी रहो। ओड़े में हिकिड़ो मदरसो थी मस्जिद ओड़े वञी रहो। लफ़्ज़ ॾिनई उते वयुसि। पोइ उन मौलवी साहब मूंखे चयो त भाई हिते असांजो मदरसो आहे। पोइ हिते छा हिते इहे कोन्हे बाबा हिते न आहे। चयो ई मूंखे जे उते न सुम्हण ॾियणी त पोइ मोटी अचिजांइ। पोइ उन बि उते जाइ मूंखे मौलवी साहब रहण जी न ॾिनी। पोइ वरी मोटी आयुसि। वरी उन हकीम साहब वटि चयोमांसि बाबा मूंखे ओॾे बि सुम्हण जी जाइ न मिली। सीउ भई साड़े पियो थड़कां पियो लटो मूंखे जिस्म ते हिकिड़ो ईअं हुयो हिकिड़ो पोतड़ो नंढो हुयो साण परेशान हुजां। चई त पोइ उन मूंखे चयो त न रहणु ॾिनई। मां चयोमांसि न रहणु ॾिनई। पोइ वरी चई त पनो पेन खईं। पोइ चई त नालो छा थी? ॾसियोमांसि किथां जो आहे? फलाणी जाइ जो। थाणो कहिड़ो थी? फलाणो। तपो कहिड़ो थी? फलाणो। इहो सभु लिखी करे पोइ ॿ रिलियूं मूंखे हिकिड़ियूं ॾिनई। पोइ रिलियूं वठी करे पोइ भई मां चयोमांसि हाणे चवे थो। चयोमांसि हाणे त हे त तो लिखियो पर तोखे कहिड़ी ख़बर त मां तोसां कूड़ ॻाल्हायो हुजे? तोखे कहिड़ी ख़बर? चई न चयोमांसि दिलि में पियो चवां। वरी ईअं बि चए थो दिलि में पियो चवां। चई पोइ अंदरि कमरे में भई मूंखे चई हाणे अहिड़े थी सुम्ह। ॿाहिरां तालो ॾेई करे वियो हुयो। मां अंदरि कमरे में सीउ हुजे ॾाढो खट खे ऊंधो करे भई पोइ उन में मिड़ई पइजी रहियोसि। सुबुह जो भई उथियुमि उतां सवेर ई दर खोले मौलवी साहब ख़ैरु आहे ख़ैरु आहे। मां हा चयोमांसि ख़ैरु आहे ख़ैरु आहे। मां बि हिन को मोकिलाए करे चयो त अॻिते वञा थो। अॻिते आयुमि त भाउ हिकिड़े हंधि ॿारियूं वेठा माण्हू अचे हथ बथ सेकियमि। सीउ हुजे ॾाढो। पोइ अॻिते स्टेशन ॾे वियमि पे रस्ते ते फुटपाथ ते हिकिड़ा पठाण में कपिड़ा पिया विकिणनि। पोइ मां उन्हनि वटि वियमि। पोइ उन्हनि खे चयुमि त यार भला वठंदा बि आहियो करे छड़ो ॾींदा हो? चई त वठंदा बि आहियूं। छा आहे? पोइ मूंखे बि हिकिड़ी वास्कोटी उहा हुई ॿियो पोतड़ो हो। चयोमांसि हे आहे। पोइ ॿुधाए थो मौलाना त 1.5 रुपयो उनजो थियो। 1.5 रुपयो। चई हिकिड़ो रुपयो मूं वटि हुयो पर उहो रुपयो खोटो हो। चई हुयो रुपयो पर उहो खोटो। हाणे 1.5 रुपयो हुननि खां उहो वरितुमि उहो ॾिनामांनि। पोइ चयोमांनि यार तव्हां वटि हल सल थिए थी पई हे मूंखे त ईअं केरु ॾेई वियो आहे चवनि था खोटो आहे। महिरबानी कयो इहो मटायो। पोइ चवंदा हल हल ॾे इहो बि। मूंखे सही ॾिनो। हाणे 2.5 रुपया भई मूंखे थिया। आयुमि स्टेशन ते उनखे बाबूअ खे चयुमि टिकेट वारे खे त मूंखे टिकेट ॾे। चई त काॾे वेंदे? मां चयोमांसि जाॾे जेतिरनि जी थिए। पोइ भई मूंखे टिकेट ॾिनई गंबट जी। पोइ अचे गंबट में लथुमि। पोइ वरी इहो रस्तो ॾेई करे पोइ ख़बर न आहे त अलाए कॾहिं ख़ैरपुर लाइ कीअं पहुतुमि घणा ॾींहं लॻा। माना इहो हाल हो गुरबत वारो जॾहिं मौलाना जन जो औज हो। दाऊं कई पे पर पैसो कोन हो गुरबत हुई।
पछाड़ी टाइम में डुबरड़ा थी विया बीमारियूं वठी वयूं हीअं कुलड़ा थी हलन पिया इन टाइम में असांजे पाड़े जे अल्लाह तबारक व तआला उन जे क़बर ते रहम जो मींहुं नाज़िल फरमाए लांगा साहब हाजी गुमन साहब गाल वन उन्हनि चयोसि त साईं भला मां तव्हांजे लाइ बिलो कयां वञण जो पोइ उन्हनि खे चई त यार हाणे मां उथण वेहण खां लाचार आहियां हाणे मां वञा त वञा कीअं हाणे मुंहिंजो मिसकिनी हाल इहो आहे जो मूंखे घर कोन्हे मुंहिंजो पेट ख़ाली इहो पाण जी महिरबानी करे त खणी घर को ठाराए ॾे बाक़ी वञण जी वस ताक़त मूं में हाणे न रही आहे इहो त तव्हां जिन ॾिठो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी त माना कमज़ोर थी विया बहरहाल माना मुक़दर हुननि जे न हो असांजी मुक़दर अजीब आहे हुननि जी मुक़दर अजीब हुई मां अॻे भेरे हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुर्ले खे चयुमि जहाज़ में वेठा हुआसीं जहाज़ में वञो पिया उमिरे ते मां चयो जेड़ी महिल असांजी दिलि घुरे थी तेड़ी महिल कागज़ खणी करे एजेंसी वारे खे ॾियूं था वरी असां त उनखे ईअं था चऊं त फलाणी तारीख़ में हुजे फलाणे जहाज़ जो हुजे फलाणे पासे ॾांहुं रवानगी हुजे जीअं चऊं था उएं थिए थो हुननि दाहूं कयूं रड़ियूं कयूं पर न थियो इश्क इश्क में फ़र्क़ु ईअं त न आहे त असांजे नेकियुनि जो बदिलो अलाह ताला असांखे हिते थो ॾे रब में दुआ आहे त अलाह ताला शला हिते बि ॾे अलाह ताला ओॾे बि असांजे इन नेकियुनि खे अजायो न करे बहरहाल ॿी मूंखे सम्झ में ॻाल्हि आई त काश जे इहे पंहिंजे हयातीअ में रोज़े अतहर ते वञनि हा बैतुल्लाह जे साम्हूं वञनि हा त शायदि हिननि जूं दिलियूं फाटी पवनि हा इन्हनि जे दिलनि में इश्क ईअं समायल हुयो असां में कमी हुननि में इंतिहा हुई मां अंदाज़ो इहो लाहींदो आहियां त अलाह ताला उन्हनि खे इन जे करे ओॾे न नियो जे वञनि हा त मुस्तफ़ा जे रोज़े आतर जे आॾो हिननि जा हियांव फाटी पवनि हा बहरहाल अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी मोमिननि खे इन्हनि पाक जॻहुनि जी ज़ियारत बि नसीब फरमाए अल्लाह ताला उतां जे अदब ऐं एहतराम करण जी तौफ़ीक़ बि अता फरमाए बहरहाल मौलाना चांडे जी दिलि हिकिड़ी ॻाल्हि पई ॿुधाए मूंखे छा चई चई मदीने वञण जी इजाज़त न आई दुआऊं घुरियमि पर इजाबत न आई दुआऊं घुरियमि पर इजाबत न आई वयो वक्त गुज़री 70 साल सारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो ओ मदीने वञी नूरी नीलूं ॾिसां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां ओ मदीने वञी नूरी नीलूं ॾिसां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो अल्लाह ताला को दुआ है अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे कम अज़ कम हयातीअ में हिकिड़ो दफ़ो त इन्हनि शहरनि जी ज़ियारत नसीब फरमाए मां वयसि मदीने पाक में उते हिकिड़नि दोस्तनि सां मुलाक़ात थी पोइ मां उन्हनि खे चयुमि त अचो त अॼु मां तव्हांखे मस्जिद नबवीअ जूं अजाइबात मुख़्तलिफ़ जायूं उहे तव्हांखे ज़ियारत करायां पोइ मुख़्तलिफ़ ज़ियारतूं उन्हनि खे कराईंदो पोइ चयोमांनि त मूंखे उमेद आहे त हिकिड़ी अहिड़ी ज़ियारत तव्हांखे करायां थो तव्हां अॻु में उहा न कई हुई उहे बि वेंदड़ हुया काफ़ी मरतबा पर मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ईअं थी त मतां हिननि जो उन तवजो न हुजे तॾहिं मां हुननि खे इहा ॻाल्हि कई अॼु मां ॻाल्हि बि इन जे करे कयां थो त तव्हां मूं बि जंहिंखे अलाह ताला नसीब करे त इहे शयूं नोट कजो हुननि चयो साईं इहा त अञा भली ॻाल्हि जो असांजी ॾिठल न हुजे ॾेखारियो हले मां अंदरों अंदरों मस्जिद नबवी जी त मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में केतिरी हुई
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में ढकियल केतरी ही मैदान केतरो हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में मस्जिद नबवी केड़े पासे ॾे वधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे वक्त में केतरी वधी हज़रत सैयदना फारूक आज़म जे वक्त में केतरी वधी हज़रत उस्मान साईं या पोइ ते केतरी वधी ये सब शयूं अंदर मस्जिद नबवी में हुननि खे ॾेखारींदो ज़ियारत कराईंदो हाणे रोज़े अतर ते मुस्तफ़ा साईं जे मथां सलाम पढ़ंदे ॿाहिरि दरवाज़े खां निकिरी वियासीं निकिरी करे उते हुननि खे विहारियो हिकिड़ी छांव में विहारे पोइ चऊं त भला हाणे उहा ज़ियारत करायो वञा उहा ज़ियारत करायो पोइ मां कुछ वक्त वेहण खां पोइ चयोमांनि उहा ज़ियारत तव्हांजी थी वई हाणे तव्हां ॾिसो त उहा ज़ियारत कहिड़ी हुननि चयो असांखे सम्झ में न आई पोइ मां चयो तवजो कयो चइसि असांखे तवजो ॾाढो कयोसीं पर असांखे सम्झ में न आई इहे त सभई असांजी ज़ियारतूं थियल आहिनि मां चयो भला इहा तव्हांखे ज़हन ते अचे थो हींअर तव्हां उस में वेठा हो या छांव में वेठा हो हुननि चयो ॾिठऊं चयो छांव में आहियूं मतिलबु छांव छाजी अथव इहो तवजो ॾियारियो मां पोइ जो हीअं ॾियारियऊं त दाह निकिरी वञे छांव हुई रोज़े अतर जी फेराए करे मां हुननि खे वठी करे अची उन रोज़े अतर जे छांव में पिहारियुमि पोइ मां हुननि खे चयुमि त हाणे हीअ मूंखे उमेद आहे त तव्हां ज़ियारत न कई हूंदी अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे इहा छांव नसीब फरमाए अल्लाह ताला रोज़े अतर जी छांव अल्लाह ताला बैतुल्लाह जी छांव अल्लाह ताला लिवाल हम्द जी महशर जी ॾींहुं अल्लाह जे हम्द जो जेको झंडो हूंदो उन जी छांव अल्लाह ताला तव्हां ई असांखे नसीब फरमाए कंहिं बि दोस्त जी सआदत थिए वञण जी त इहे शयूं नोट करे रोज़े अतर जी छांव बि मामूली न आहे त बैतुल्लाह जी छांव बि मामूली न आहे बहरहाल मौलाना चांडियो साहब छा चई मदीने वञी नूरी नीलूं ॾिसां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उम्मीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उम्मीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं सफ़र आख़िरत जो कयां पुसारो सफ़र आख़िरत जो कयां पुसारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो मदीने शहर जो